अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां अमजद सुमरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BSK न्यूज़। नाज़रीन, हिन वक़्त जूं हेडलाइंस पेश ख़िदमत आहिनि। पेशावर में मौलाना फज़लुर रहमान जे पुट जे पर्सनल सेक्रेटरी साबिक़ DFO मूसा ख़ान पठान खे नेब पारां गिरफ़्तार कयो वियो। लाइन ऑफ कंट्रोल ते भारतीयनि जे अगराई ख़िलाफ़ पाकिस्तान जे सॾ ते 24 मुल्कनि जा सफ़ीर लाइन ऑफ कंट्रोल जे दौरे ते पहुची विया, जिन खे लाइन ऑफ कंट्रोल ते थींदड़ भञकड़ियनि बाबति ब्रीफिंग ॾिनी पई वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे सदारत हेठि बरसात मुतासिरीन जी मदद करण जे सिलसिले में अहम इजलास थी गुज़रियो, जिते वज़ीर आला सिंध पारां बरसात मुतासिरीन जी फ़ौरी मदद करण जो अहकामात जारी। बलोचिस्तान के शहर सोबतपुर में मुड़स कारां जे इल्ज़ाम हणी पंहिंजी ज़ाल ऐं हिकु नौजवान के क़त्ल करण बाद लाशन के छॾे फ़रार थी वियो। पुलिस वाक़े वारी जगह ते पहुती पर जवाबदार फ़रार। मुखालिफ़ धुर के अगवान शहबाज शरीफ के मनी लॉन्ड्रिंग केस के सिलसिले के अंदर लाहौर हाई कोर्ट के अंदर पेश। ज़मानत लाइ ॾिनल दरख़्वास्त की ॿुधणी 12 बजे ताईं मुलतवी। अदालत के ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त।